दोस्तों तव्हां केतिरा बार ॿुधो हूंदो त तूफ़ान अची रहियो आहे। पाण न्यूज़ में बि ॿुधंदा आहियूं त तूफ़ान अची रहियो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त हीउ कीअं ऐं छो ईंदो आहे ऐं हिन वक़्तु सभ खां ताक़तवर तूफ़ान कॾहिं ऐं किथे आयो हो? जेकॾहिं ख़बर न आहे त हीअ वीडियो पूरी ॿुधिजो। जेकॾहिं पसंदि अचे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब करे छॾिजो। त हलूं था पंहिंजे टॉपिक जी तरफ़। हा त दोस्तों तूफ़ान खे अंग्रेज़ी में साइक्लोन सॾियो वेंदो आहे ऐं हीअ रिलेटेड आहे साइक्लिक रोटेशन सां, यानी हवा सर्कुलर में घुमंदी आहे ऐं हीअ जेके बि साइक्लोन हूंदा आहिनि उहे ट्रॉपिक्स रीजन में तयारु थींदा आहिनि, जिते सिज जो किरणियूं सिधियूं ऐं डायरेक्ट ईंदियूं आहिनि ऐं सिधियूं अचण सां टेम्परेचर खे वधाईंदियूं आहिनि। साइक्लोन में हवा हूंदो छा आहे? हिकु कम प्रेशर वारी जाइ रीजन के समुंड में तयारु थींदी आहे। हाणे ही कम प्रेशर वारी रीजन तयारु थियण खां पोइ छा थींदो आहे उहा बाद में ॿुधायां थो, पर ही जेको कम दबाव वारो रीजन तयारु थींदो आहे उन जो राज़ पाण ॼाणूं था। जॾहिं सिज जी रोशनी समुंड जे पाणी टेम्परेचर वधाईंदी आहे ऐं पाणी जे मथां मॉइस्चर गरम थी मथे वेंदो आहे। तव्हांखे हीअ ख़बर हूंदी, गरम हवा हल्की हूंदी आहे ऐं हू जेको आहे मथे जी तरफ़ वेंदी आहे। उन रीजन जी गरम हवा त मथे हली वई, पर हेठि गरम हवा जा मालिक्यूल रहिजी विया। उन जे करे हिते घटि दबाव तयारु थी वेंदो आहे। हाणे आसपास जे रीजन में हाई प्रेशर वारी हवा हिन रीजन में अचण लाइ तयारु थी वेंदी आहे ऐं हाणे तव्हां चवंदा आहियो त हाई प्रेशर वारी हवा लो प्रेशर वारे रीजन में अची रही आहे त हू सिधी अचणु खपे, पर साइक्लोन में त ही हवा गोल गोल फिरंदे नज़र ईंदी आहे। ईअं छो? दोस्तों क्लोरोफोर्स जी वजह खां हाणे हिन खे सम्झूं था। पंहिंजे धरती जो ट्रॉपिक्स रीजन हूंदो आहे उहो गर्म हूंदो आहे। हवा यानी घटि दबाव में असांजे उत्तर ॾखिण जी तरफ़ गर्मी पद घटि हूंदो आहे, यानी उते हवा जो दबाव ट्रॉपिक्स रीजन खां वधीक हूंदो आहे। हिन गर्मी पद जे करे धरती ते अहिड़ा प्रेशर बेल्ट तयारु थींदा आहिनि जंहिंमें हवा हाई प्रेशर रीजन खां लो प्रेशर रीजन जे नॉर्थ साउथ डायरेक्शन खां दाख़िल थींदी आहे। ही त तव्हांखे ख़बर आहे, असांजी धरती गोल फिरंदी आहे, उन करे हवा थोरी डायरेक्शन चेंज करे टेढ़ी थी वेंदी आहे ऐं हू घुमाव पैदा थी वेंदो आहे। ऐं अहिड़ी हवा खे जॾहिं लो प्रेशर मिलंदो आहे त हू गोल घुमणु शुरू थी वेंदी आहे ऐं इन करे असांखे घुमंदड़ साइक्लोन नज़र ईंदो आहे। ही आसपास जेका हवा असांजे रीजन में अचे थी हू पाण सां गॾु मॉइस्चर बि खणी अचे थी। लो प्रेशर जी हवा गरम थी मथे वञे थी, जिते हू थधी थी वॾा वॾा क्लाउड बणाए थी ऐं पाणी जी बाफ़ जॾहिं पाणी जे क़तरनि में कन्वर्ट थींदी आहे त हीट रिलीज़ कंदी आहे ऐं ही हीट साइक्लोन खे वॾो बणण में मदद कंदो आहे ऐं साइक्लोन जे सेंटर खे वधीक गरम कंदी आहे। इन करे हू हवा जो दबाव अञा वधीक घटि थी वेंदो आहे ऐं उन जे आसपास ज़्यादा हवा इन घटि दबाव वारे रीजन जी तरफ़ अचणु शुरू थी वेंदी आहे ऐं हवा में मॉइस्चर हूंदो आहे ऐं वरी ही हवा गरम थी मथे वेंदी आहे ऐं मॉइस्चर पाणी जे क़तरनि में कन्वर्ट साइक्लोन समुंड खां ज़मीन ते अचे थो त पोइ उनखे लैंडफॉल ऑफ साइक्लोन चयो वञे थो ऐं हिन जी ताक़त घटिजणु शुरू थिए थी, पर एतिरे ताईं हू वॾी तबाही मचाए तमामु घणो नुक़सानु करे वञे थो। ऐं हिन साइक्लोन जो अलॻि अलॻि रीजन में अलॻि अलॻि नालो आहे। इंडियन समुंड में हिन खे साइक्लोन चयो वञे थो ऐं साउथ चाइना समुंड में हिन खे टाइफोन चयो वेंदो आहे ऐं वेस्टर्न ऑस्ट्रेलिया में साइक्लोन खे वेली चयो वेंदो आहे ऐं एटलांटिक ऐं नॉर्थ ईस्ट पैसिफिक में हिन खे हैरिकेन चयो वेंदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे दुनिया जो वॾो ऐं भयानक साइक्लोन कॾहिं आयो हो? त दुनिया जो सभ खां भयानक साइक्लोन 1970 में आयो हो, जंहिंजो नालो हो भोला। 1970 में ही साइक्लोन बांग्लादेश में आयो हो, जेको उन वक़्तु पाकिस्तान जो हिसो हो। साइक्लोन जी स्पीड 185 किलोमीटर फी घंटा हो। एतिरी तेज़ असांजी रेल बि न हलंदी आहे। इन साइक्लोन में 5 लख माण्हू फौत थिया हुआ ऐं ग्लोबल वार्मिंग जे करे कुझु साइंसदाननि जो ख़्यालु आहे त साइक्लोन जी साइज़ अॻिते वधी बि सघे थी। त दोस्तों ही हुई साइक्लोन जी एक्सप्लेनेशन। उमेद आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऑलरेडी तव्हां जेको आहे लाइक जे बटन खे क्लिक करे छॾियो हूंदो। महिरबानी दोस्तों।